ख़बर शामिल कयूं पिया रुकन बरोड़ा खां। पीपी तालका संजोरो जो बल्दियाती चूंडुनि जे तैयारियुनि लाइ तालका सदर रईस शेर मोहम्मद रिंद जी सदारत में रिंद हाउस संजोरो ते इजलास थियो। इजलास में बल्दिया इलेक्शन में हिस्सो वठंदड़ तालके जे समूरनि यूसीनि जे उम्मीदवारनि दरख़ास्तूं तालका सदर बशीर मोहम्मद रिंद खे ॾिनियूं। यूसी जे उम्मीदवारनि खां दरख़ास्तूं वसूल करण दौरान पीपी तालका सदर शेर मोहम्मद रिंद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पीपी सदाईं अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं कंदी रहंदी। सांगल ज़िलो पीपीअ जो गढ़ बणिजी चुको आहे। हिन बल्दिया इलेक्शन में असां सांगल ज़िलो अॻु जियां वॾी लीड सां खटंदासीं। असांजे सियासी मुख़ालिफ़नि जूं सियासी तौर ते वायूं बताल थी वयूं आहिनि। रिपोर्ट कराए जान मोहम्मद अबड़ो, पे न्यूज़ रुकन बरोड़ा।